जंगी शाही मामा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगी शाही भरिसां ॻोठु ग़ुलाम अली शाह चारी जो रहवासी पीर सिद्दीक़ उर्फ़ बशीर शाह ऐं पीर उस्मान शाह मकली प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीर नादर शाह 9 साल अॻु मुंहिंजे भाणेजी सां शादी कई हुई, जेको बेरोज़गारी सबबु कराची कमाइण ख़ातिर हलियो वियो, जंहिंखे लॻभॻि 15 महीना गुज़री विया आहिनि। हिन दौरान ख़ानदान में फ़ौतगी थी हुई, जंहिंजो इतला पिणु खेसि फ़ोन ज़रिए ॾिनो वियो, जंहिंजे मोट में पीर नादर शाह असांखे चयो त हिन वक़्तु आउं लाहौर में आहियां, अची न सघंदुसि, जंहिंखां पोइ अॼु ॾींहं ताईं संदसि को बि अतो पतो न पइजी सघियो आहे। जॾहिं त हाणे आसिफ़ कीरियो नाले शख़्स असांजे घरनि अची धमकाए रहियो आहे त तव्हांजो नाठी पीर नादर शाह मुंहिंजी न्याणीअ खे अगवा करे वियो आहे। पीर नादर शाह खे ज़ाहिर कयो ॿी सूरत में आउं बि तव्हां जूं ॿाहूं खणंदुसि। असां सादात जे घरनि ते बिला जवाज़ो काफ़ी मरतबा पुलिस जा अटाला खणी असांखे हिरासान करण जी कोशिशि करे रहियो आहे, जॾहिं त असांखे हिन मामले जी का बि ख़बर न आहे, न ई असांजो पीर नादर शाह सां को राब्तो आहे। जॾहिं त असां खेसि फ़ोन करे रहिया आहियूं त हुन असांजा नंबर ब्लैक लिस्ट ते लॻाए छॾिया आहिनि। उन्हनि SSP ठट्टो DIG हैदराबाद DC ठट्टो सीशन ठट्टो खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे।